पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ जी बलोचिस्तान वारे दौरे खे नून लीग जी कमज़ोरी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त नून लीग लाइ लाहौर में ॾुखियायूं आहिनि। इन लाइ उनखे ॿियनि सूबनि बदिरां पंजाब ते फोकस करणु घुरिजे। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ कूड़ी प्रोपेगेंडा कई पई वञे। अॼु बि हिकु फील्ड बणाई पई वञे। पीपी हर पिच ते खेॾण लाइ तयार आहे। ही पहिरीं इलेक्शन हूंदी जंहिंमें पीपी जो कंहिं बि इदारे सां जहिड़ो नाहे। मौजूदा हालतुनि खे जेकॾहिं को मामूल ते आणे सघे थो त उहा पीपी आहे। इस्लामाबाद में वेही महसूस थी रहियो आहे त इस्लामाबाद ऐं अवाम में वॾा विछा आहिनि। असां इल्ज़ामनि जो जवाबु थर पार्कर में थियल तरक़ियाती कमनि ज़रिए ॾिनो आहे। मुल्क में माण्हू मायूसी जो शिकार थी चुका आहिनि। आपघात जा वाक़िया वधी रहिया आहिनि। थर में ॿारनि ऐं औरतुनि जे मौत जी शरह में 50% घटिताई आई आहे। पीपी जे मंसूबनि सबबि बेरोज़गारी में घटिताई थी आहे। जेसीं ताईं घर घर रोज़गार नथा पहुचाए सुकून सां न वेंदासीं। कुछ माण्हू इक़्तिदार लाइ इतिहाद ठाहींदा आहिनि पर असां लाइ अवाम ई काफ़ी आहे। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ माज़ी में बि इतिहाद ठाहिया विया। अहिड़नि इतिहादनि जी का बि परवाह नाहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो बयान। आसिफ अली ज़रदारी थर जी अवाम जा थोरा मञींदे चयो आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजिया करे थरवासिन फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। आम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 16 नवंबर खां केपी में पंहिंजी चूंड मुहिम जी शुरूआत कंदो। शेड्यूल जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी 16 नवंबर ते एबटाबाद में पहिरीं वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदो। पीपी पारां 17 नवंबर ते मर्दान में वर्कर्स कन्वेंशन कोठायो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 18 नवंबर ते पिशावर में थींदड़ कन्वेंशन खे ख़िताब कंदो। 20 नवंबर ते नौशेरा में पीपी जो चेयरमैन पंहिंजो चूंड मंशूर अवाम आॾो रखंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 21 नवंबर भीड़ ऐं 22 नवंबर ते चितवाल में पंहिंजी चूंड मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो। बलूचिस्तान जो अॻूणो वॾो वज़ीर याम कमाल मुस्लिम लीग नून में शामिल थी वियो। याम कमाल जे क्वेटा में नून लीग जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ सां मुलाक़ात। बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर पारां साथियुनि समेत नवाज़ लीग में शमूलियत जो ऐलान। मियां नवाज़ शरीफ सां सादिक संजरानी, ख़ालिद मक्सी, अब्दुल मालिक बलोच ऐं सादिक मक्सी जी बि मुलाक़ात। सियासी सूरत हाल समेत आम चूंडनि जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि। ऐं क्रेडिट वठण मुस्लिम लीग नून जी पुराणी आदत आहे। क्रेडिट वठण मुस्लिम लीग नून जी पुराणी आदत आहे। तव्हां पाकिस्तान खे एटमी क़ुवत बणाइण ऐं सीपेक जे ख़ालिक़ हुअण जी दावा करियो था। सॼी क़ौम ॼाणे थी त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी टेक्नोलॉजी ॾिनी। आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खे सीपेक जो तोहफ़ो ॾिनो। तव्हां जेकॾहिं पाकिस्तान ठाहिण जो क्रेडिट बि खणो त केरु छा बिगाड़ींदो। तव्हांजो मिसाल ॼञ पराई अहमद नचे वारो आहे। पीपल्स पार्टी अॻवान शर्जिल नामेमर जो बयान। संदसि चवणु आहे त नून लीग वज़ीरनि 16 महीननि में कहिड़ी कारकर्दगी ॾेखारी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो सवाल पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। क्रेडिट न, हक़ीक़तूं ॿुधायूं वञनि।